जिसका किया तिन्हीं लिया, होवे तिसे गवाना। जो तिन कर पाया सो आगे आया, असी की हुक्म करे हाँ, असी की हुक्म करे हाँ। असां भी ओथे जाना, असां भी ओथे जाना, असां भी ओथे जो दिन कर पाया सो अगे आया, असी की हुक्म करे हाँ। आओ हो मिलो सहेलियों, सचड़ा नाम लहिया, सचड़ा नाम लहिया। असां भी ओथे जाना, 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 असां भी ओथे जाना। गुरु नानक देव साहिब जन जो ही शब्द अथव, वड हंस महला पहला। भाई असांखे भी उते हलणो आहे, इहो यादि रखणो आहे। गुरु नानक जी शिक्षा तॾहिं असां कंप्लीट सम्झंदासीं जॾहिं मृत्युअ खे यादि रखंदे हिन संसार जा सुख भोगींदासीं। फ़र्क़ु अथव इहो, हिकिड़ा सुख भोगींदा आहिनि मूर्छा में, जीवन भर रुगो घुमणो आहे, फिरणो आहे, भोग भोगणा आहिनि, कमाइणो आहे, घुमणो आहे, उहे पंहिंजो अनमोल जीवन बर्बाद था कनि। पर गुरु नानक वारो रस्तो आहे, मृत्युअ खे यादि रखंदे तव्हां भोग भोगियो। को फ़र्क़ु आहे ॿिन्ही में। सम्राट अशोक त नालो ॿुधो हूंदव, सम्राट अशोक हो, उनजो भाउ हो जेको, उहो ॾाढो सुखनि भोगनि में ई रहंदो हो, जिम्मेदारी न सम्झंदो हो, बसि सुखनि में भाई मुंहिंजो भाउ राजा आहे, चक्रवर्ती। त उनखे सेखारण लाइ पहिरीं त घणेई सम्झायो अशोक उनखे, उहो न सम्झो त हुनखे फासाए करे अशोक ऐं सजा ॾिनईसि मृत्युअ जी, जेसि तोखे मृत्यु दंड ॾिनो वेंदो अॼु खां 7 ॾींहंनि खां पोइ। पर हिकु मां कमु करे सघां थो, हिननि 7 ॾींहंनि में तोखे जेके इच्छाऊं हुजनि से पूरियूं कर, जेतिरा सुख भोग जेको तूं चईं सभु तूं भोग भोग। 7 ॾींहं अथई, 7 ॾींहंनि खां पोइ तोखे फांसीअ ते चाढ़ियो वेंदो। हाणे रोज़ हिनखे सुविधाऊं ॾिनियूं वयूं, 7 ॾींहं गुज़री विया। 7 ॾींहंनि खां पोइ अशोक हिन सां मिलण आयसि, चयसि हाणे तोखे अॼु फांसी ॾिनी वेंदी, पर मूंखे इहो ॿुधाए हिननि 7 ॾींहंनि में तो छा सुख भोगे, तो घणा सुख माणी, केतिरो एंजॉय कई,
मानू चवंदो आहे अॼुकल्ह एंजॉय किया तो क्या गलत किया, ऐसे ही टाइम पास के लिए एंजॉय, तो केतिरो एंजॉय कई, तो हू चएसि तो एंजॉय, मुंहिंजे मथे ते मौत सवार हुई तो मूंखां सुख भोग त विसरी विया सभु, मूंखे हिकु ई चिंता की अॼु खां 7 ॾींहंनि खां पोइ मां मरी वेंदुमि। हिकु ॾींहुं गुज़रियो, वरी ॿियो ॾींहुं आयो त मूंखे लॻो हाणे बाक़ी 6 ॾींहं बचिया आहिनि। हेॾा ॾींहं पिया गुज़रनि, होॾा हू ॾींहं पिया घटि थींदा वञनि त मां सुख कोन भोगे सघियमि। हुअमि सुखनि जे विच में, सभु सुविधाऊं मौजूदु हुयूं, पर मां रुआं बि पियो ऐं सुख बि पियो भोगियां। सम्राट अशोक चयईंसि त हाणे तोखे सम्झ में आई कि केवल सुख में आसक्त रहण काफ़ी कान्हे, मृत्यु हींअर त मां तुंहिंजी परीक्षा पियो वठां, हींअर त मां न मारींदोमांइ, पर अॼु न सुभाणे मृत्यु त ईंदई न तोखे, तो कॾहिं बि थी अची सघे, ख़बर ई कान्हे। गुरु नानक छो विधई खाल अखर मृत्यु, इहो ई त फ़र्क़ु आहे। अगरि मृत्यु अखर न विझे हा गुरु नानक त पोइ गुरु नानक में ऐं हिकिड़े भोगी विषय माण्हूअ में कहिड़ो फ़र्क़ु वञी बचे हा। सुख भोग गुरु नानक मना कोन कया, पर चई मृत्युअ खे यादि रखो। असां अलाए छो समाज मृत्युअ जी चर्चा बि कोन करणु चाहींदो आहे। हा, ॻाल्हियूं त कंदियूं आहिनि जलेबियूं हिक खां हिकु, पर अनुभव कुझु बि न। घर में कोई गुज़ारे वञे हाली हुननि खे ॾिसी करे चुप त कंदियूं, भाई मैं जलेबी हूँ, मैं कैसे रहूं, मैं रो ही नहीं सकती। असां हिकु घर में पाठ रखियोसीं, माई जो घोट गुज़ारे वियो, माई रोए ही न, मैं जलेबी हूँ, मैं रोऊंगी, मैं थोड़ी रोती हूँ। जॾहिं 11हों ॾींहुं थींदो आहे न त मिट माइट ईंदा आहिनि, आया मिट माइट अची मथां करियसि माईअ जे रुअंदे रुअंदे, पोइ माई एॾो रोनो ई जो जेतिरो रोके वेठी हुई न, सुठो थियो। माण्हूअ खे रुअण ॾियणु खपे, सवेल अध में रहिजी वियो कि थियणु छा खपे, थियणु इहो खपे अगरि कंहिंजी मृत्यु थिए घर में त घर जे सभिनी माण्हुनि खे हाणे सावधान थी वञणु खपे, हाणे चिंतन करणु खपे, वीचार करणु खपे कि केरु मरियो, उहो केॾांहुं हलियो वियो, मृत्यु छा आहे। थियणु इहो खपे, कंहिंजी मृत्यु थिए त असांखे सोचणु खपे कि हीउ हलियो वियो त मां बि त वेंदसि, ऐं वेंदसि त केॾांहुं वेंदसि। इहे प्रश्न पैदा थियणु खपनि तॾहिं जॾहिं कंहिंजी असां मृत्यु ॾिसूं। गौतम बुद्ध ॿिए जी मृत्यु ॾिठी हुई, ॿिए खे ॾिठो मरंदे, पर जिज्ञासा उत्पन्न थी वई कि मृत्यु थींदी छो आहे ऐं माण्हू वेंदो केॾांहुं आहे। थियणु इहो खपे कि असांजी प्रिय जी मृत्यु थी आहे, जेको असांखे प्यारो हो, त असांखे त वैराग लॻणु खपे संसार खां, संसार जो सभु ॻाल्हियूं छॾे करे रुअणो हुजे त एकांत में वञी रोऊं बि, पर उहो रुअणु ॿियो हुजे, इहो न कि हाणे मूंखे भाॼी केरु वठी आणे ॾींदो, अब मेरे काम कोन करेगा, अरे नौकर मरियो अथई छा। सुखनि जे लाइ न रोअणो आहे, इन लाइ रोई सघिजे थो कि उनजी प्रीत ॾिसी, उनजे गुणनि खे यादि करे, जेको हलियो वियो आहे उनजे सदगुणनि खे यादि करे माण्हू प्रेम में रोई सघे थो। पर महत्वपूर्ण इहो आहे चिंतन शुरू थी वञणु खपे कि वियो केॾांहुं, हेॾा साल मूंसां गॾु रहियो, इहो केॾांहुं हलियो वियो ऐं वञणु ज़रूरी हो छा। इहे प्रश्न छो नथा पैदा थियनि, छो त जलेबी बायुनि अची करे एसी तेसी कराए छॾी। शुरूआत थींदी आहे अञा माण्हूअ जे घर वैराग जी, इहे प्रश्न पैदा थींदा ई आहिनि
त जलेबी बायूं सुई धागो खणी पहुची वेंदियूं आहिनि उनखे सुभण जे लाइ। वापसि पैक करो, जिज्ञासा नहीं करनी है। वो छा कंदियूं आहिनि, आथत ॾींदियूं आहिनि। ऐं आथत जो मतिलबु छा आहे, पैक कर, जेके प्रश्न निकिरे ई था इन्हनि खे वापसि पैक कर, रो मत, जो हुआ अच्छा हुआ छोड़ो, पैक हो जाओ, कुछ नहीं गया है, अभी बहुत कुछ बाकी है। त इन मां छा परिणाम निकिरंदो, इन मां इहो परिणाम निकिरंदो कि 12 ॾींहं हुन माईअ खे जेको वैराग निकिरे पियो थो उनखे वापसि दॿाए करे सुगंस पिया था, ऐं वापसि उहो ई माण्हू पिया था ठाहिनि जेका उहा पहिरीं हुई, वापसि संसारी पिया था ठाहिनि। वापसि हुनखे उनमें तव्हां ॾिठो हूंदव पोइ जेका माई रोए पई शुरू में, काई बि XYZ, साल खां पोइ त ख़ुशि लॻी पई हूंदी आहे, छो त जलेबी वापसि हुनखे संसार में फासाए छॾियो, वापसि हुनखे मोह में फासाए छॾियो, इहो चई करे कि जो गया वो तो गया, तू तो है ना, तू कम है क्या, तू हमारे सत्संग में आ, हम तुम्हें बताएंगे कि अभी क्या क्या है तुम्हारे पास, सब कुछ नहीं चला गया, तू तो है ना। उन जो एटीट्यूड वधाईंदियूं आहिनि कि तेरे में कुछ है। पोइ उनखे लॻंदो आहे उन माईअ खे कि मूंखे हिन सत्संग में अची करे ॾाढो सुठो थो लॻे, जलेबी सत्संग में, छो त पहिरीं उनखे नए माण्हूअ खे प्यार ॾींदा आहिनि, पहिरीं पहुचंदियूं त पाण ई आहिनि, कोई गुज़ारे वञे त उनखे आथत ॾेई हे हो ॾेई सुई धागो ऑपरेट करे सिलाई करे पोइ वठी ईंदसि पंहिंजे सत्संग में, पोइ हुनखे प्यारु ॾींदसि, पोइ हुनखे आथत, पोइ धीरे धीरे हुनखे संसारी ठाहे छॾींदा। केॾो वॾो नुक़सानु आहे। माण्हूअ जे आध्यात्मिक थियण जो समय हाणे आयो हो, कोई चाहे हा त ही प्रश्न खणी करे जिज्ञासा करे हा कि मृत्यु आहे छा, माण्हू किथां थो वञे, ऐं छा मूंखे बि होॾां वञिणो आहे छा, ऐं वञिणो आहे त पोइ छाजे लाइ पिया था इहे उपकर्म कयूं, पोइ हितां जी तयारी छो पिया था कयूं, पोइ धन छो पिया था गॾु कयूं, पद छो पिया था, माण्हू छा थो करे, माण्हू उहा सिलाई करे असली प्रश्न दबाए करे ऐं सिर्फ़ु ॻाल्हियूं पियो थो यादि करे, हिकु दिन तुझको जाना बसि। पोइ जंहिंखां बि पुछो न, हर का माई चवंदव हा बाबा रहंदासीं त कोन सदाईं, कहिड़ो रहणो आहे, सभु हिते ई छॾे वेंदासीं, हर माई इहो चवंदव, छो त सभिनी यादि करे छॾियो आहे, बसि रटे छॾियो आहे, ऐं सिलाई करे छॾी अथनि, अनुभव कुझु बि न, सभु जेका मिलंदी न तव्हां सभु छेड़ियोसि रुगो कि भाई धर्म सां मोह एॾो रखूं था, गॾु हलंदो, चवंदव हलंदव त हलंदे ई त कोन बाबा, पर हाणे मोह आहे छुटे बि नथो, इहे सभु चवंदव। पर कुझु हूंदा आहिनि जेके वीचार कंदा आहिनि, उन्हनि खे गुरु नानक चयो आहे ब्रह्म ज्ञानी मिल करहे वीचारा, असली ब्रह्म ज्ञानी वीचार कंदा आहिनि, नकली न, नकली त कढ़ाई खणी करे ऐं खुर्चो छा चवंदा आहिनि जंहिंसां पूरियूं तरंदियूं आहिनि, छाड़ो, उहो खणी करे बसि छंडण शुरू थी वेंदियूं आहिनि, छंडीसि हिनखे तयारु करेसि, नई माई आई आहे, हिनखे जोड़णो आहे, हिनखे वरी संसार में फासाइणो आहे, केॾो ग़लति सिस्टम पियो थो हले। अरे मृत्यु त सम्झण जहिड़ी शइ आहे, जंहिं ॾींहं असां मृत्युअ खे सम्झी वेंदासीं न, ॻाल्हियूं न, मां वरी निवेदन कयां कि ॻाल्हियूं पकड़े न वेही रहिजो कि हा समझ गई मैं तो, सम्झणो कान्हे, कुझु मां प्रयोग ॿुधाईंदोमांव उहे करणा अथव, पर पहिरीं भूमिका त ठाहिण ॾियो। पहला मरण कबूल, जीवन की छॾ आस, पहिरियों मरण स्वीकार कयो, असां बि ओथे जाना, इहो स्वीकार कयो, कुझु बि थी पए त मृत्युअ खे न भुलायो, उन लाइ ॿुधाईंदोमांव छा कयो। पर एतिरो त थियणु खपे, घर में मृत्यु थी आहे, माण्हू छा कंदा आहिनि, उनखे चुप कराईंदा आहिनि कि चुप, रो न, उनखे अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदियूं अथसि
ताकि भाई वो संसार में फासे कि हेॾो सभु छॾे वियो अथई। अरे छॾे वियो अथई त मतिलबु हाणे सुख भोगे, हेॾो छा सभु करे त वियो अथई तुंहिंजे लाइ। ही पुट वेठा अथई, पोटा वेठा अथई, ॾोटा अथई, धीअरियूं अथई, इहो छा आहे सिस्टम। मां त हिक खे परचाणी ॾियण वियुमि त साफ़ साफ़ चयोमांसि कि तव्हां त चवंदा हुआ कि हिकु न हिकु ॾींहुं हलणो आहे। साफ़ चयोमांसि मूं वटि कि हा। हिकु माईअ वरी जलेबी बाईअ खे मां सम्झायां पियो पाठ ते त चई ॿुधो इहो सभु मूंखे ख़बर आहे, चओ त मां तव्हांखे चई ॿुधायांव इहो ई सॼो। पोइ चयोमांसि ख़बर अथव त पोइ रुओ छो था? चई बसि मन नथो मञे न। त पोइ चई छो थी ॿुधाई, जंहिंखे मन मञे नथो उहो चवण जो अधिकार तोखे कंहिं ॾिनो? रुगो ॻाल्हियूं पिया था रखियो, बसि यादि करे नेता पिया था ठहो। पंहिंजे छोटे लोग पिया चओ इन बेस ते, ॻाल्हियूं न ते। अंदरां सॼा पैक सिलायूं थियल आहे। वैराग खे दॿाए छॾियव, भॻवान जो प्रेम अंदरि दॿाए छॾियव, ॿाहिरि संसार। इहो भॻवानु हिकु असांजे मथां उपकार कंदो आहे, मृत्यु ॾेई करे असांखे हिकु मौक़ो ॾींदो आहे कि असां हाणे थोरो प्रवेश कयूं। छो त अध्यात्म जी दुनिया शुरू थींदी आहे मृत्युअ खां। मृत्यु द्वार आहे। जिस डरने ते जग डरे, जिस मरने ते जग डरे, मेरे मन आनंद, मरने ही ते पाए पूरन परमानंद। कबीर तो चए माण्हू त ॾकंदा आहिनि मौत खां, मां त इंतज़ार पियो थो कयां मरां त हिन कूड़ी दुनिया खां छुटां। छो त मरण सत्य आहे, मरण सच आहे, जीअण कूड़ आहे। जेसि ताईं जीवन आहे तेसि ताईं कूड़ कूड़ कूड़। तव्हां ॾिसो जॾहिं कंहिंजी मृत्यु थींदी आहे त जेके वॾा वॾा कूड़ा माण्हू बि हूंदा आहिनि न, चुप थी वेंदा अथव। चुप, नेतागिरी करण वारा बि चुप। शादी वादी हुजे, डीजे बीजे सभु कैंसिल। छो त मृत्यु सत्य आहे ऐं उहा मृत्यु, सत्य मृत्यु कूड़ जो पर्दो तोड़ींदी आहे। चङनि भलनि जो पर्दो तोड़े रखी छॾींदी आहे मृत्यु। एॾे वॾे सत्य खे असां इग्नोर कयूं, उहो ई त सही समय आहे सत्य खे पाइण जो। अगरि असांजी यात्रा परमात्मा जी यात्रा आहे, परमात्मा खे पाइणो आहे ऐं परमात्मा सत्य आहे, असां बि सच्चा आहियूं, त जेका मृत्यु सत्य आहे उनखे स्वीकार छो न कंदा आहियूं? उहा हिमत करणी पवंदी। जॾहिं बि कोई मरे त सोचणो पवंदो इहो थी छा वियो, इहो केॾां वियो। उनजो जवाबु अचो हिन गुरबाणीअ में आहे, असां श्रवण कयूं।